अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवाया सायरा सुमरो आवाया पेरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन दे। अमेरिका ईरान मुआहदे जे वेझो पहुची विया ईंदड़ 48 कलाकनि में वॾी अघ भराई जो इम्कान। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त ईरान सां डील लाइ अहम नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। ॿिन्हिनि मुल्कनि विच में हिक सफ़े जे मेमू ते जल्द सहियूं करण जा इम्कान आहिनि। वेबसाइट जी रिपोर्ट मूजिबि ईरान ख़िलाफ़ पाबंदियुनि जो ख़ात्मो ऐं एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं उन मुआहदे जो हिसो आहिनि। ईरान जा अरबे रुपयनि जा मंजमंद पैसा जारी करण बि उन मुआहदे में शामिल आहे। मुआहदे तहत ॿई मुल्क हुर्मुज़ में सामूंडी जहाज़नि जे अच वञ तां पाबंदी ख़त्म कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान खिते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। यकीन आहे त अमरीका ईरान विच में ॻाल्हियूं जल्द अमन में तब्दील थींदियूं। इस्लामाबाद में बैनुल अक़वामी पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमरीका ईरान पाकिस्तान जी दावत ते ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद पहुता। 1979 खां पोइ पहिरियों भेरो अमरीका ईरान विच में सिधियूं ॻाल्हियूं करायूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार अमन ॻाल्हियुनि में अहम किरदार अदा कयो। अमरीकी सदर हुर्मुज़ में फाथल जहाज़ कढण वारो प्रोजेक्ट फ्रीडम रोके छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते मुअतल कयो वियो आहे। ॾिसंदासीं त हतमी मुआहिदो थी सघे थो या न। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नाकाबंदी पूरी ताक़त सां जारी रखंदासीं। ईरान सां हतमी मुआहिदे ते पहुचण लाइ वॾी अघ भराई थी आहे। ईरान ख़िलाफ़ मुहिम में शानदार फौजी कामयाबी हासिल कई आहे। अमरीका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ऑपरेशन एपिक फेवरी मुकमल थी चुको। ऑपरेशन जा मक़सद हासिल करे वरिता आहिनि। असीं अमन जे रस्ते खे तरजीह ॾींदासीं। पंहिंजे बयान में मार्को रूबियो वधीक चयो आहे त सदर ट्रम्प मुआहिदो चाहे थो, पर अञा ताईं ईरान इहो रस्तो अख़्तियार नाहे कयो। असीं का नई सूरतहाल पैदा थियण मां ख़ुशि न आहियूं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जे चीनी हम मनसब वांग ई सां मुलाक़ात। चीनी परॾेही वज़ीर अमरीका इसराइल ईरान ख़िलाफ़ जंग खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। वांग ई चयो आहे त विच ओभर फ़ैसिलाती मोड़ ते बीठल आहे। इलाइक़ाई इस्तेहकाम लाइ जामे जंगबंदी ज़रूरी आहे। हुर्मुज़ खोलण वारो ऑपरेशन मुअतल करण वारे ऐलान ऐं ईरान डील में अघ भराई जे इम्कान बाद एशियाई स्टॉक मार्केटनि में बहितरी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार जी शुरूआत में इंडेक्स में 1.5% इज़ाफ़ो। इंडेक्स 100 इंडेक्स 2700 पॉइंटनि जे इज़ाफ़े सां 1,57,500 पॉइंटनि जी सतह ते पहुची वियो। कोरियन, शंघाई, हांगकांग ऐं भारतीय स्टॉक मार्केटनि में बि मुस्बत रुझान। तेल क़ीमतनि में बि लात। WIT 100 ॾहाई $6 फ़ी बैरल में विकिरो। ब्रेंट कचो तेल $108 फ़ी बैरल ते सतह ते अची वियो। सिंध में हिक ई ॾींहुं दौरान ॿिनि धारदार वाक़िअनि में ॿिनि नौजवाननि गुरबत ऐं बेरोज़गारी खां तंग अची आपघात करे छॾियो। डिगरी जे ॻोठ खुंभ में अहमद खान नोहाणी ज़हरीली दवा पीअण तां दो। जोही में नौजवान शाह तहीम घर अंदर फाओ खाई ख़ुदकुशी करे छॾी। चंबड़ वेझो नौजवान माजिद आरेशर पाण मथां फायर करे आपघात की कोशिश कई। लाड़काणे में नौजवान असद खावर शादी न कराइण ज़हरीली दवा पी छॾी, अस्पताल दाख़िल। हैदराबाद में जवाबदार मुबैना तौर घरवारी के गोली हणी क़तल करे छॾियो। 3 नंबर तलाउ वारे इलाइक़े में नारी महानूर मक्सी बेदर्दी सां क़तल। वाक़े बाद जवाबदार मुड़ुस फरार। पुलिस एवज़ी में 2 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। क़तल थियल नारी जे वारसनि चयो आहे त आइस जे डीलर ऐं मवाली मुड़ुस बिलाल खान संदसि न्याणी खे पिस्टल जो फायर करे बेगुनाह क़तल कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे ऐं हारी अॻवान शहीद फाज़िल राहू जो वेझो साथी सीनियर सियासतदान सैयद आलिम शाह लाॾाणो करे वियो। सैयद आलिम शाह डिघो अरसे अलील रहण बाद दम धणी हवाले। आलिम शाह सिंध जे हक़नि लाइ जदोजहदनि में अॻभरो रहियो। MRD तहरीक में अहम किरदार अदा कयो। केतिराई भेरा जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त करण बावजूद असूलनि ते क़ाइम रहियो। मटियारी में आलियन अखियनि सां तदफीन। जनाज़े नमाज़ में क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयास लतीफ़ पलीजे ऐं ॿियनि जी शिरकत।